अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में आवां सायरा सुमा अवीनी रहा। मेहरान टीवी न्यूज़ सब खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। पेशावर में एफसी हेडक्वार्टर ते हिक ई वक्त 3 आपघाती हमला, एफसी जा 3 एहलकार शहीद, 3 एहलकारनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी। जवाननि जी जवाबी कार्रवाई में 3 आपघाती बमबार मारिजी विया। सीसीपीओ पेशावर जो चवणु आहे त हिक ई आपघाती बमबार एफसी हेडक्वार्टर जे मुख्य गेट वटि पाण खे धमाके सां उॾायो। 2 बमबार एफसी हेडक्वार्टर में दाख़िल थिया। जवाननि फायरिंग करे ॿिन्ही आपघाती बमबारनि खे मारे छॾियो। सदर ऐं वज़ीर आज़म पारां पेशावर में एफसी हेडक्वार्टर ते हमले जी मज़म्मत। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त हमलो गैर मुल्की पुठभराई में सरगर्म ख़ारजी दहशतगर्दनि जी बुज़दिलाणी कार्रवाई आहे। मुल्क मां ख़ारजी दहशतगर्दनि जो ख़ात्मो पहिरीं तरजीह आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्की सालमियत ते हमलो कंदड़ दहशतगर्दनि जे नापाक इरादनि खे मिटी में मिलायो वेंदो। हुकूमत दहशतगर्दनि जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। पाकिस्तान पारां भारत जे दिफ़ा वारे वज़ीर जे चिड़ ॾियारींदड़ बयान जी मज़म्मत। परॾेही खाते जे तर्जुमान चयो आहे त राजनाथ सिंह जो बयान ख़तरनाक ज़हनियत जी अकासी करे थो। भारतीय क़यादत चिड़ ॾियारींदड़ बयाननि खां पासो करे। परॾेही खाते जे तर्जुमान वधीक चयो आहे त पाकिस्तान समूरनि तकरारनि जो पुरअमन हल चाहे थो। पाकिस्तान पंहिंजी ख़ुदमुख्तियारी जे दिफ़ा लाइ पुरज़म आहे। पंजाब ऐं केपीके जी 13 ख़ाली सीटुनि ते नंढी चूंड में नवाज़ लीग मैदान मारे वरितो। नंढी चूंड में क़ौमी असेंबली जे समूरनि 6 ऐं सूबाई असेंबली जे 7 मां 6 सीटुनि ते नवाज़ लीग उम्मीदवार कामयाब थी विया। एनए अरिड़हं ते उमर अयूब जी ख़ाली थियल सीट ते संदसि घरवारी शहरनाज़ कामयाब न थी सघी। नवाज़ लीग उम्मीदवार कामयाब थी वियो। वारहे में तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में 2 पोहरियत फौत, लाश रखी दड़ो। लाड़कान रोड ते हादसे में टाटसन ड्राइवर सुखदीर बुढ़ो ऐं पोहरियत अशरफ सोलंकी मौके ते ई फौत। कार ड्राइवर फरार, वाक़े ख़िलाफ़ वारस सरापा एहतजाज, लाश रखी दड़ो। वारसनि मूजिब पोहरियत मज़दा मां भाॼी लाहे रहिया हुआ त हादसो पेश आयो। हादसे जे ज़िम्मेवार कार ड्राइवर खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे।